कमदार जी बाबा साईं। वे दयालाल कमकार कीअं थो हले? बाबा साईं कमकार तो फर्स्ट क्लास तो हले, पर वरी छा? बाबा साईं अचो रोजू सुमड़ो खेस तो करे बाबा साईं, खेस तो करे। छो? बाबा यो मो आगे वारी ज़मीन ते मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, तूं बाक़ी छाजो वाई ही? घबरायो न बाबा साईं, थियो तो कम असो अड़ो को क्या वन तक जाने बोला। जे न थियो न त वन धक तूं थी वेंदे, इहो ॿुधाए थो छॾियईं। बाबा साईं नाराज़ न थे, तव्हां को ॿियो कुझु पुॼी न सघे थो, पोइ हिन जे करे तव्हां वन धक मूंखे कंदव, ॿियो छा कंदव? अड़े तो ॻाल्हि ही अहिड़ी कई न। बाबा साईं हिकिड़ो अर्ज़ कया। चओ। मौज़ार तव्हां ईअं कयो, तव्हां जो कमदार मां तो तयार रेस पोइ ॾिसो जेको नमूनो कंदो न असो लठ सां मथो ॿ दौदक अहिड़ो वन धक कंदो मान यारे मोला। बस हाणे बस मुतबर जो हॾ काठ ॾिस, ही रेस थींदो। ॻाल्हि ॿुध, गाॾी तयार आहे? जी सरदार साहब। हलंदा रहो। असली कमदार तो जा नसीब कागा आल की चुनाई कर विकट लेकर ॾिस जा सी कमदार रेस ज़रूर पीरो एड़ो मन खबर कह दे कदू यारे को मोला एक जगह दर्शन साईं जो पीरो करे। ड्रामा सीरियल चंद्र ग्रहण तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।